सिंधड़ी में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणु आहे त टेस्ट पास करण बावजूद हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर नाहे ॾिनो वियो। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मूंखे आगाह कयो पिया सिंधड़ी में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणु आहे त टेस्ट पास करण बावजूद हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर नाहे ॾिनो वियो। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। तफ़सील मालूम कयूं था असद शर खां। असद, छा तफ़सील आहिनि वधीक? सिंधड़ी तालुके जे अंदरि NTS में 33 सैकड़ो ताईं मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जंहिंमें वाहिद बिश्तमरी, ख़ालिद शेख, माशूक अली नवड़ी, इमरान शर, ज़ुएब खान उन समेत जेको आहे सिंध अदबी संगत, सिविल सोसाइटीअ जे अॻुवाननि शेर मोहम्मद हाले पोटो, जयराम दास अबोजा ऐं ॿियनि सिंधड़ी प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालुके सिंधड़ीअ में 50 सैकड़ो प्राइमरी स्कूल बंदि आहिनि। सिंधड़ी तालुके खे हार्ड एरिया करार ॾेई 33 मार्कुनि ते पास थियल उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि त जीअं हुननि मां बेरोज़गारी बि ख़तम थी सघे ऐं बंदि पियल स्कूल बि खुली सघनि। हिननि इहो पिणु चिता ॾिनो त ऑफर ऑर्डर न मिलण जी सूरत में असां सेक्रेटरी एजुकेशन ऑफिस आॾो कराची में धरणो पिणु हणंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी असद अपडेट करण जे लाइ।